अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीन ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीन हाणे प्रोग्राम में पेश कजे थो नसीर में मुंहिंजो लिखियलु मज़मून जंहिंजो उनवान आहे नंढनि सूबनि खां पंजाब मुंतक़िल थींदड़ लाड़ा। पाकिस्तान में सिविल ऐं सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट विच में मथवराई लाइ छिकताण हाणे हिन मुल्क जी ॼमार जेतिरी ई पुराणी आहे। वक़्त ब वक़्तु सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट सिधी सही मदाख़लत वसीले पंहिंजी हुकुमरानी हलाईंदी रही आहे। जनवरी में किन मजबूरियुनि सबबु उहा सिधी तरह हुकूमत न करे सघी आहे त हुकूमतूं कंहिं न कंहिं शिकिल में संदन मर्ज़ी पटांदड़ हलंदियूं रहियूं आहिनि। 70 सालनि जी तारीख़ में 3 सूबा कंहिं न कंहिं शिकिल में सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट सां छिकताण में रहिया आहिनि। सवाइ पंजाब जे बाक़ी सूबनि में कंहिं न कंहिं वॾा ऑपरेशन्स थिया आहिनि ऐं उन्हनि जे अवाम में मक़बूल अॻवाननि खे निशानो बणायो वियो आहे, जंहिं करे फेडरेशन अंदरि बि हिकु डफेड़ रहियो आहे। अलबत्ता हाणे पहिरियों भेरो आहे जो पंजाब में अवामी सतह ते सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट बाबति सख़्तु मौक़िफ़ ॿुधण में अची रहियो आहे। उनजो हिकु मरहलो परवेज़ मुशर्रफ तरफ़ां 1999 में नवाज़ शरीफ़ जो तख़्तो ऊंधो करण खां पोइ साम्हूं आयो हो, पर नवाज़ शरीफ़ पारां ठाह करे मुल्क छॾे वञण खां पोइ उहो माठो थी वियो। अलबत्ता हिन भेरे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ पारां सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट बाबति सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार करण खां पोइ पंजाब जी अवाम में बि साॻिया रवैया पैदा थिया आहिनि, जंहिंजो इज़हार निजी कचहरियुनि ऐं रस्ता ते थियणु लॻो आहे। हीउ पहिरियों भेरो आहे जो पंजाब में अवामी सतह ते कंहिं सियासी धुर पारां सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ आवाज़ ॿुधण में अचनि था। बांग्लादेश MRD तहरीकनि तोड़े बलोचिस्तान में हिकु ॿिए पुठियां थियल ऑपरेशन्स वक़्तु बि पंजाब जो आम सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ ईअं खुली न ॻाल्हाईंदो हो जीअं नवाज़ शरीफ़ जे हाणोके टकराव खां पोइ थी रहियो आहे। हीउ पहिरियों भेरो हो जॾहिं नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ तमामु वॾनि अवामी मेड़ाकनि में सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट बाबति चिटो ऐं सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कयो। मुमकिन आहे त अस्करी क़यादत हिन वक़्तु उनखे रवाजी सियासी रद्दमल सम्झी घणी अहमियत न ॾिए, पर इस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ लाड़नि जो नंढनि सूबनि मां पंजाब ॾांहुं मुंतक़िल थियणु संजीदा सोच जी तक़ाज़ा करे थो। नंढनि सूबनि में त अवामी रद्दमल खे ताक़त जे ज़ोर ते चिबाड़े छॾणु सवलो हूंदो आहे, पर पंजाब में उहो तरीक़ो इस्तेमालु करणु ॾुखियो थींदो। सवाल उहो आहे त छा पंजाब में इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ु उहो रवैयो कंहिं सियासी शऊर जी उॾाम जो नतीजो आहे या उन टकराव पुठियां के ॿिया मुहरक आहिनि। माज़ी जे दौरनि में जॾहिं बाक़ी सूबनि में अवाम सां थींदड़ अन्याय ते पंजाब जो अवाम सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट सां गॾु बीहंदो हुयो, उन वक़्तु पंजाब जा मुआशी मुफ़ाद बि सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट सां हलाड़ियल हूंदा हुआ। जीअं जीअं असीसवी वारे ॾाके खां पोइ पंजाब खे नवाज़ शरीफ़ जी सूरत में सियासी लीडरशिप मिली त उन पंजाबी सरमाएदार खे सवेलियन हुकूमत दौरान सुगारो कयो। उन अरसे दौरान हिकु मज़बूत कारोबारी तबिके पंजाब में पेर खोड़िया ऐं आम पंजाबी जे मुआशी मुफ़ादनि खे सुगारो कयो। बाक़ी सूबनि में त अवाम जो सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट सां टकराव सियासी मामलनि ते हूंदो हो ऐं संदसि मुआशी मुफ़ादनि सां टकराव में न हूंदा हुआ त उहो अलॻि मामिलो हो, पर पंजाब जी शिकिल में पहिरियों भेरो अवाम ऐं इस्टेब्लिशमेंट जे मुआशी मुफ़ादनि जो टकराव साम्हूं आयो आहे, जेको सियासी टकराव जी बि शिकिल अख़्तियार करे सघे थो। जीअं जीअं जंगी मईशत जो अंत अची रहियो आहे, मुल्क कारोबारी मईशत ॾांहुं वधी रहियो आहे। जेसीं ताईं अमेरिका जे मुफ़ादनि में हो जंगी मईशत हली रही हुई, सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जा मुआशी मुफ़ाद अलॻि हुआ, उहे पंजाबी कारोबारी तबिके जे मुफ़ादनि सां टकराव में न हुआ। अलबत्ता हिन खिते मां अमेरिकी अस्करी मुफ़ाद ख़तमु थियणु या कमज़ोर थियणु सबबु पाकिस्तान खे 3 ॾहाकनि खां जारी जंगी मईशत जा फ़ाइदा मिलण बि बंदि थी विया त सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जूं घुरिजूं पूरियूं करण लाइ बि उनखे कारोबारी मईशत ॾांहुं मुंहुं करणो पियो। उनजो हिकु मिसाल CPEC प्रोग्राम आहे। ॿिन्ही धुरनि जा मुआशी मुफ़ाद उन प्रोग्राम तां बि टकराव में आया। हेॾी मुआशी बुसाट जे दौर में $1 खरब जी एॾी वॾी सिड़पकारी ॿिन्ही धुरनि लाइ छिक जो कारण हुई, जेका मुआशी मुफ़ादनि जे टकराव में बदिलजी वई। उनखां सवाइ भारत सां नातनि वारे मामले में बि
पंजाब जे सियासी ऐं कारोबारी इस्टेब्लिशमेंट जो मौक़िफ़ सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट सां टकराव में आयो। कारोबारी तबिके खे 1.25 अरब आबादी जे मार्केट खुलण में फ़ाइदो नज़र अची रहियो हो। मसइलो उहो बि हो त जेकॾहिं कारोबारी मुफ़ादनि ख़ातिर नवाज़ शरीफ़ भारत सां नाता ठीकु करे हा त सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट हिकु वॾो मुहाज़ विञाए वेहे हा। ईअं नवाज़ शरीफ़ खे सियासी मैदान तां पासीरो करण लाइ ज़रूरी हो त कंहिं मुतबादिल सियासी धुर खे अॻियां आणिजे जेका सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जी कारोबारी मुफ़ादनि जो बि तहफ़ुज़ करे ऐं सियासी माहौल मथां बि संदन मुतबराई खे कमज़ोर थियण न ॾिए। ज़ाहिर आहे त उहो मुतबादिल पीपल्स पार्टी या ANP जहिड़ियूं जमायतूं न पए थी सघियूं। उहे ॿई धुरियूं बि पंहिंजी सियासी मिज़ाज में हिकु हद ताईं इस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ रहियूं आहिनि। ज़रदारी तमामु घणा कंप्रोमाइज़ करण जी सलाहियत रखण सां गॾु हिकु ॾुखियो खेॾारी बि आहे। उन सूरत हाल में अरसे खां इक़्तिदार में अचण जी ख़्वाहिश रखंदड़ इमरान ख़ान हिकु आइडियल चूंड हो। बदकिस्मती सां उहो सगारो सियासी माज़ी या अवाम में पाणू न हुजणु सबबि सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट खे संदसि राह हमवार करण लाइ वॾा जतन करणा पिया। ख़ान साहब जीअं तीअं करे इक़्तिदार में त अची वियो, पर नयनि तक़ाज़ानि जे पूराव लाइ खेसि हिकु हिकु करे पंहिंजी इलेक्शन खां अॻु वारे कयल समूरियुनि ॻाल्हियुनि तां फेरो खाइणो पियो। उहा ॻाल्हि अलॻि आहे, संदसि हामी संदसि हर ऊंदे कम लाइ दलील ॻोल्हे रहंदा आहिनि। मसइलो उहो थियो आहे जो संदसि इक़्तिदार जी पहिरें साल मुकमल थियण ते मईशत जी हालत ख़राब थी चुको आहे। इंसाफ़ ऐं इंसाफ़ जे इदारनि जी साख कमज़ोर थी रही आहे। मीडिया ऐं सिविल सोसाइटी जो आवाज़ु दॿिजी चुको आहे ऐं मुल्क जे कारोबारी मईशत ॾहकाव वारे माहौल सबबु तरो वञी वरितो आहे। शिफ़ाक़ियत ऐं करप्शन ख़िलाफ़ मुहिम जी धुरे न हुजण सबबु ख़ान साहब जे सियासी साख बि बसि संदसि हामियुनि ताईं वञी महदूद थी आहे। पाकिस्तान जे शहरनि लाइ कंट्रोल डेमोक्रेसी जो उहो मॉडल को नओं न आहे। अलबत्ता ख़ान साहब जी हुकूमत जहिड़ो मिसाल चूंडियल हुकूमतनि जे दौर में घटि नज़र अचे थो। अमली तौर उहो अहम फ़ैसिला सभ जा सभ खां मथे थी रहिया आहिनि ऐं हुकूमत कंहिं बि वक़्ति मुख़्तलिफ़ राय रखंदे नज़र नथी अचे। सुप्रीम कोर्ट जे जजनि खां वठी TV एंकर्स ताईं मुख़्तलिफ़ सोच रखंदड़ लाइ जाइ घटिजी रही आहे। ॾींहों ॾींहुं चूंडियल इदारा वधीक मातहती में वञी रहिया आहिनि। ख़ान साहब उन करे बि घणी मज़ामत खां पासो करे रहियो आहे जो खेसि ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ सट में केतिरा ई भेरा वधीक वेझो हुजण जे बावजूदु सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट खां मुख़्तलिफ़ राय ऐं राह रखण ते क़बूलियत विञाए सघे थो त इमरान ख़ान उन खां बि कमज़ोर खेॾारी आहे। संदसि वफ़ाक़ तोड़े पंजाब में अक्सरियत बि आहे ऐं हेतिरी सनी लीक ते बीठल आहे जो हवा जो मामूली उबतड़ हलंदड़ झूठो बि संदसि हुकूमत लाइ ॾचो पैदा करे सघे थो। सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट इमरान ख़ान खे त केतिरो वक़्तु क़बूलु कंदी उहो त वक़्तु ॿुधाईंदो, पर तारीख़ ॿुधाए थी त भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ न रुगो इस्टेब्लिशमेंट जा इमरान ख़ान खां बि वॾा सहकारी हुआ, पर बांग्लादेश ऐं कारगिल वारनि ॾुखियनि वक़्तनि ते हिननि सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट ते वॾा थोरा पिण कया हुआ। उनजे बावजूदु वक़्तु बदिलजण ते संदसि थियल हशर सभिनी जे अखियुनि अॻियां आहे। सियासी धुरियुनि सां मसइलो उहो हूंदो आहे त जेकॾहिं खेनि थोरी घणी बि अवामी पुठिभराई हासिलु थी हुजे त पोइ कंहिं न कंहिं मरहले ते खेनि अवामी मुफ़ादनि लाइ पोज़ीशन वठणी पवंदी आहे ऐं पोइ मुफ़ादनि जो टकराव शुरू थी वेंदो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इमरान ख़ान केसीं ताईं इन्हनि मुफ़ादनि खे तवाज़ुन में रखे हलाए थो सघे। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि,
दानिश्वरनि, सहाफ़िन, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।